अवस्था है सत्संग जी थोड़ा विचार करूं। असांजे जीवन में अगर थोड़ो सो भी दुख अची वेंदो आ, थोड़ो सो भी दुख तकलीफ़ अची वेंदी आहे, असां परमात्मा का पासो कंदा आहियूं कि बाणी भी पढ़ूं था, नितनेम भी करूं था, गुरुद्वारे भी वञूं था, पोइ जीवन में असांखे तकलीफ़ छो आहे? हाणे इनखे छॾ ॾींदा आहियूं। कई माण्हू अहिड़ा ॾिठा आहिनि, स्टडी में एंट्री टेस्ट में अगर नंबर ना आया, परमात्मा का बाइकाट, गुरुद्वारे का बाइकाट। एतिरा सुखमनी साहिब जा पाठ कया, एतिरो नितनेम वधायो, पोइ भी नंबर सुठा न आया। इन सतगुर में ताक़त न आहे, हाणे ॿिए कंहिंजो दर वठणो आहे। पर कहिड़ी अवस्था है धन गुरु गोबिंद सिंह महाराज सच्चे पातशाह जी, और पूरो परिवार खेरू खेरू थी वियो आहे। ॿ पुट शहीद थी विया आहिनि, उनखां पोइ भी बेनती वारो शब्द उच्चारण कयो आहे, ओ मित्र प्यारे नू हाल मुरीदां दा कहना, चित न भयो हमरो आवन को, चुभी रही श्रुत प्रभ चरणन मो। सतगुरु पंहिंजी कथा बखान करन था कि असांजी इन धरती ते अचण जी दिल न पई करे। असां एतरी तपस्या करे उन परमात्मा सां एकमिक थी वियासीं, परमात्मा जी जोत बणजी वियासीं, उनजो नूर बणजी वियासीं, असांजो धरती ते अचण जो दिल न पियो करे। छो त ई संसार हर पासे माया भरियल आहे, हर पासे माया सिर्फ पैसे के न चयो वियो, हर शय उहा माया है जेकी असांखे परमात्मा खां परे करे थी। सब खां वॾी मिसाल है मोबाइल, सब खां वॾी मिसाल। कई घंटा असां इन मोबाइल ते वेस्ट करे छॾंदा आहियूं, कई घंटा। पर अगर उन टाइम मन में अगर बाणी जो ख्याल अचे, निंड अचण शुरू थी वेंदी आहे, आलस अची वेंदो आहे कि न बस हाणे रखूं था। अगर माँ भी चए न कि पुट जाम टाइम थियो, हाणे मोबाइल रख, या तो अमृत वेलो थियो नितनेम कर, न मम्मी मां तो सुम्हां पई, मां तो सुम्हां पियो। उन टाइम वाकई निंड अची वेंदी आहे। पर केड़ी अवस्था है धन गुरु गोबिंद सिंह महाराज सच्चे पातशाह जी, उते वेही करे एतरन दुखन के सही करे भी पातशाह उन बिरहो जी गाल करन था, विछोड़े जी गाल करन था। ए परमात्मा तुंहिंजे विछोड़े का बगैर असां नथा रही सघूं, तुंहिंजे विछोड़े में असां नथा रही सघूं। यारड़े दा सानू सत्थर चंगा, भठ खेड़िया द रहना। भठ भट्ठी जंहिंमें सिरूं पचाई वेंदियूं आहिनि। यारड़े दा सानू सत्थर चंगा, सत्थर उनखे चयो वियो आहे जाथे किथे मौत थींदी आहे, उते दरियूं विछाईंदा आहिनि, उते सोग मनाईंदा आहिनि, मातम मनाईंदा आहिनि। उन आस्थान के, उन जॻह के उहो नालो ॾिनो वियो आहे सत्थर। यारड़े दा सानू सत्थर चंगा, ओ परमात्मा सां गॾु असांखे उहे तकलीफ़ा, दुख, दर्द सब मंजूर आहिनि। भठ खेड़िया दा रहना। अगर असां खुश आहियूं परमात्मा जे बगैर, तो उहा खुशी उन भट्ठी में पचण जे बराबर है। जी अगर कोई कंहिंजो हथ भी सड़ी वेंदो, काफ़ी तकलीफ़ थींदी आहे, और भट्ठो एतिरो गरम हूंदो आहे, अगर इंसान उनमें कोई किरी पवे 5 मिनट भी वॾाइण उनजी मौत है। सिर्फ हड्डियूं बचदियूं, इंसान नज़र ही न ईंदो कि उते आहे भी या न आहे, एतिरी गरमाइश हूंदी आहे। त पातशाह उहा ॻाल्हि करनि था, यारड़े दा सानू सत्थर चंगा, भठ खेड़िया दा रहना। ओ अहिड़ी खुशी नथी खपे, परमात्मा का बगैर वारी खुशी नथी खपे। पंहिंजे मन में झांके ॾिसूं
कि असां केतिरा परमात्मा खां परे आहियूं। ज्ञानी जी ॻाल्हि करनि पिया कि मञूं था कि जेकी अवस्था सतगुरनि जी आहे उन ते असां पुॼी नथा सघूं। जेकी अवस्था सतगुरनि जी आहे ओस ताईं असां पुॼी नथा सघूं, पर नंढनि नंढनि दुखनि खे त झेले सघूं था। जब सतनाम सारे करो कृपा जी, सतनाम गुरु। जेके नंढा नंढा दुख असांजे जीवन में अचनि था उन्हनि खे त घटि में घटि असां अपनाए सघूं। छा जेके तसीहा, जेके तकलीफ़ूं गुरु गोविंद सिंह महाराज सयूं आहिनि, किन के मात्र बि कंहिंजे जीवन में आयूं आहिनि? न आहियूं। असांखे परमात्मा एतिरियूं ख़ुशियूं ॾिनियूं आहिनि, पोइ बि असां मित्र प्यारे नू हाल मुरीदा ना कहना, कॾहिं इहो असांजे दिल मां आवाज़ न निकिती, अरदास न निकिती कि पातशाह तुद बिन रोग रजाइयां दा ओढ़ण, नाग निवासां दे रहना। रजायुनि में पिया हूंदा आहियूं, असांखे कॾहिं रोग न लॻो हो, महसूस ही न थींदो, छो त उहा अवस्था बणी न आहे। इहा भी अवस्था आहे। तॾहिं सतगुरु बाणी में फरमान करन था, जो नर दुख में दुख नहीं माने, सुख सने और भय नहीं जाके, कंचन माटी माने। जेको इंसान दुख के दुख नथो समझे, सुख के सुख नथो जाने, उन सोन के माटी वांगुर इज्जत देंदो, माटी वांगुर समझे तो मिट्टी वांगुर। असांजो केतिरो मोह हूंदो आहे सोन में, हर शइ में। पर सतगुरुनि फरमान कयो, जो नर दुख में दुख नहीं माने। धन गुरु तेग बहादुर महाराज फरमान करन था, पुट धन गुरु गोबिंद सिंह महाराज उच्चारण करन था, मित्र प्यारे नु हाल मुरीदा दा कहना। ओ एड़ी अवस्था, एड़ी सिचुएशन में भी सतगुरुनि चढ़दी कला वारो शब्द उच्चारण कयो आहे। त उते फरमान करन था, प्रमाण ॾींदा धन गुरु तेग बहादुर महाराज सच्चे पातशाह, जो नर दुख में दुख नहीं माने, और दुख सुख सने और भय नहीं जाके, कंचन माटी माने। असांजी वो अवस्था बणजी नथी सघे। बार बार इहो ई कि परमात्मा का दात मंगू, जॾहिं भी शब्द सरवण करूं।